अस्सलाम वालेकुम याल मदद सभ खां पहिरियों भलीकार तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल अवेस्ट लाइफ जे तरफ़ां जिन बि दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो सो महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा त जीअं ईंदड़ हर वीडियो जी अपडेट तव्हांखे मिली सघे। हीअ आहे असांजे ॻोठ में हिकिड़ो मेलो लॻो आहे असांजे शहर जे ॻोठ में ऐं हुनजो मां सॼो व्लॉग ठाहियो आहे तव्हां दोस्तनि सां पेश कयां थो। तव्हांखे ॿुधायां त मां दुकान वग़ैरह बंदि करे हिन वक़्तु दोस्त ॾे आयो आहियां। हिन जे घर जी जेका सेटिंग थियल आहे हाणे माना नई मरमत कमु शुरू करायो अथऊं। ॾिसी रहियो आहियो हे जॻह वग़ैरह हिते ठाराईंदा ऐं हिन गॾु मां आयो आहियां बाइक ते। त मूंखे अधु कलाकु खनि हिते लॻंदो हमरा वियो आहे कम सां। हे आहे शहरयार अली मिरान। ॿियो हे ॾिसी रहिया आहियो बाक़ाइदे माशाल्लाह कमु थो हले। हे नंढिड़ो मन बि ठाहियो अथऊं राति जो चौंकी वग़ैरह लाइ। बेहतरीन कमु आहे नई प्लाटिंग थियल आहे दस्तगीर कॉलोनीअ में त हीउ तमामु बहितरीनु कमु आहे ऐं ॾाढो वणियो माशाल्लाह बहितरीनु कमु। मां हिन ॾे घर वग़ैरह बि न वियो आहियां हिन दोस्त फ़ोन कई तंहिंजे करे मां अॻु में हिन ॾे आयुमि। घर वञी करे वरी तयारु थींदासीं वरी पोइ राति मेलो बि आहे मेले ते बि ईंदासीं इंशाल्लाह। सो तव्हांखे ॾेखारींदासीं सभु कुझु। सो मेले ते असां हिकिड़े दोस्त जे इंतज़ार में बीठा आहियूं। हेॾा ईंदो इहे गाॾी जी संगत सभु इंतज़ार में आहे सॼी संगत इंतज़ार में आहे। हाणे असां मेले ते वेंदासीं पोइ जेका तव्हांखे जेका मुख़्तलिफ़ सीन वग़ैरह ॾेखारींदा ओके तो ॾिसंदा रहंदा मुंहिंजो ब्लॉग ओके। न त अहिड़ा प्रोग्राम ख़ुदा जो कसम मां हाणे जेकी चओ था 17 तारीख़ पीअण वारो प्रोग्राम मां वॾो मास्टर थो चई मेले ते पुॼी विया सॼी संगत ते असां गॾु आहे। हे ॾिसो था सोहेल हे उस्ताद हिकिड़े गॾु आहे असां सां। शहरयार मिरान साईं अखन हाँ लाइट भी अची वई हिन वक़्तु असां मेले ते वञी रहिया आहियूं सॼी संगत असां गॾु आहे। छा हे महफ़िल जो राग हिते थी रहियो आहे। साल साईं खेरा काथे आहे लस्ती हाँ सही सही जियो जियो वेलकम। मेले जा सीन ॾिसो केतिरो ख़ूबसूरत नज़ारो आहे हितां। हीउ ॾिसो गोठ पंजूदरे में तमामु बहितरीनु है चोडेला हीउ ॿेड़ो ॾिसी रहिया आहियो साम्हूं तमामु बहितरीनु व्यू आहे ऐं ॾाढो मज़ो आहे।
सही आयो। मैंने मोल तो रहा है शरीफ ये तो सोहेल साहब हेलो ना मिला दे छे संगत में मिठाई की दुकान है टेबल लगी पई है सब दोस्त संगत वाले सब तैयार शरिया मिलन बस खेर रहा है हेलो हाजी यार दुकान ते खड़े मौजूद आहियूं जंहिंखां जलेबी जी टेस्ट कंदासीं उन खां पोइ असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं आहे तव्हांजी जलेबी मेले जी तो मिलते हैं बाद में तो सॼी संगत असां गॾु आहे पंजूडेरे मेले जी जलेबी साईं जन जी वॾी महिरबानी ये जलेबी हितां जे मेले जी तमामु मशहूरु जलेबी आहे हर महिमान जेको बि ईंदो आहे हुनखे जलेबी खाराई वेंदी आहे हितां जी तमामु घणी मशहूरु जलेबी आहे सभु टेस्ट करावे सॼी संगत असां बि टेस्ट कयूं भला ॾाढो मज़ो आयो अरे भेड़ काढे काढे अंदर दाल दरगाह में माशाल्लाह साईं जन जी दरगाह है फिर अंदर दाल तमाम घणो बेहतरीन माहौल है नजर आने शाह शाह बहुत सीधो है ये जो मूड समझियो है बड़ा बिना बिना ना कन बाबा हाने पियो ना ए मंसूर को गाला ना दा मेरू भी गाला है वाह वाह बगा कुगने वाले बगुन वाले भाई